नाज़िम नवाबशाह भट्ट सां काज़ी अहमद जे ॻोठ बखर राहू वासिन जो पुलिस चढ़ाई ऐं हिरासा में फ़ौत थियल पीरसन गुलां ओड जो लाश प्रेस क्लब अॻियां रखी इंसाफ़ लाइ धरणो हंयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जी हीअ रिपोर्ट। जी नवाबशाह प्रेस क्लब 12 काज़ी अहमद भट्ट सां ॻोठ बखर राहू जा ओड बिरादरी जा जेका माण्हू आहिनि उहो लाश रखे नवाबशाह प्रेस क्लब आहे धरणो हंयो वेठा आहिनि। अचो त उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कयूं त लाश छो रखे ऐं छो धरणो आहे। बंद जी पुलिस जी बदमाशी ऐं बदमस्त इंतज़ामिया पारां ओड बिरादरी जेके सिंध जी तारीख़ी सुञाणप रखंदड़ हिकिड़ो कबीलो आहे ऐं उन कबीले सां तव्हां ॾिसी सघो था साम्हूं त कहिड़ी सूरत हाल कई वई आहे। उनजी ॿुढड़ी जेको आहे सो उन्हनि खे क़तलु कयो वियो आहे पुलिस पारां ऐं उन्हनि जा 3 नौजवान जेको आहे सो गिरफ़्तार कया विया आहिनि। हुकुमरान जिन जे कन ते जुई नथी चिरे उहे अंधा गूंगा ऐं बोड़ा थी चुका आहिनि ऐं सिंध जा माण्हू जेके हुकूमत जी जेकी ज़िम्मेवारी आहे जवाबदारी आहे त माण्हुनि जी जान ऐं माल खे हिफ़ाज़त ॾियनि, पर बदकिस्मती इहा आहे त हिननि माण्हुनि खे जान ऐं माल हिफ़ाज़त ॾियण बजाए उन्हनि खे अदम तहफ़ुज़ जो शिकार बनायो आहे। ऐं उहो तव्हां ॾिसी सघो था त हीअ सभु ओड बिरादरीअ जा माण्हू उन सां गॾु जीअं सिंध क़ौमी मुआज़ जा माण्हू हिते गॾु थिया आहियूं त हिन अमड़ खे इहा जेकी असांजी अमड़ गुज़ारे वई आहे इनखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जेके हिननि जा जेके नौजवान गिरफ़्तार कया विया आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। अम्मा जेको आहे सो हुनखे जेको आहे पुलिस गर्दी जो निशानो बनायो वियो आहे ऐं उहो लाश बि तव्हांजे यादो पियो आहे। असांजो ॿियो कुझु ॿियो मुतालबो कोन्हे को, असांजो मुतालबो इहो आहे त असां इंसाफ़ करे ऐं SHO काज़ी अहमद ते जेको FIR कटी वञे ऐं ॿियो जेको हिन जेको असांजी अम्मा जिन जो लाश पियो आहे इन जा जेके 3 नौजवान पुट आहिनि जेके पोटा आहिनि उहे पुलिस गिरफ़्तार करे वई आहे। महिरबानी करे उन्हनि खे जेको आज़ादु कयो वञे, छो त असुल वारस उहे आहिनि जेके जेल में पिया आहिनि। पढ़ी के धिको ॾेई किराया विया आहिनि, असांखे इंसाफ़ खपे, ॿियो कुझु न खपे। बच असां ॾेयूं बाबा पुलिस असां कहिड़ी राति 2 बजे आई, ख़बर आहे कहिड़ी पुलिस आहे बाबा, उहा त असांखे ख़बर न आहे न बाबा। कबाड़ी जे माना हिसाब सां असां रोज़ी जे लाइ कई आहे, उहो असां धाड़े वाल कोन आहियूं न को फोरू आहियूं, असां ग़रीब मिसकीन आहियूं। असां पौड़ी खे धिको ॾिनो आहे, पौड़ी फौत थी वई आहे, असांखे हाणे इंसाफ़ खपे। रात जो 2 बजे पुलिस आई आहे 1 बजे, असांखे कहिड़ी ख़बर छो आया न विढ़िया न माइन मर्दनि सां, असांजा बच्चा बधी नान साहब असांखे आज़ादी बच्चनि जी खपे। जी मुतासिरनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि चयो त काज़ी अहमद पुलिस राति जो 2 धारे असांजे घर में घिड़ी असांजे नौजवाननि खे तशदुद करे गिरफ़्तार कयो ऐं असांजी जेका पौड़ी गुज़ारे उनखे बि तशदुद करे लतूं आहियूं, जंहिंजे करे उहो किरी पए ऐं उहो फौत थी वई। इन्हनि SSP नवाबशाह खां मुतालबो कयो त काज़ी अहमद SHO खे बरतरफ़ करे उन ते FIR दाख़िल करे असां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन फैद सां गॾु तालिब हुसैन, SS न्यूज़ नवाबशाह।